पीपी गढ़ी खुदा बख्श में शहीद रानी बेनज़ीर भुट्टो की 100वीं वरसी ते जलसे ज़रिए चूंड मुहिम शुरू करे छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां इलेक्शन मंशूर जो ऐलान। पघारूं ॿीणियूं करण, सिहत जा इदारा ठाहिण, मुफ़्त तालीम, 300 यूनिटुनि ताईं मुफ़्त बिजली ॾियण ऐं हारी पोहरत कार्ड जारी करण जो वाइदो। संदसि हिमायत खे शख़्सियत घुर्जे, अवाम 100 खां वधीक सीटूं खटाए अवामी हुक्मरानी लाइ वफ़ाक़ में पीपल्स पार्टी जी हुकूमत ठाही वञे। हिकु सियासतदान जेल मां निकिरण ऐं ॿियो वरी जेल खां बचण लाइ इलेक्शन विढ़ी रहियो आहे। हू इलेक्शन खे मुक़ाबिलो सम्झनि था, जंहिंमें मुक़ाबिलो कंदा ऐं कामयाबी माणींदा। हू मुख़ालिफ़नि जा नामज़दगी काग़ज़ कसींदड़नि मां नाहिनि। पीपल्स पार्टी पंहिंजे बल ते मुक़ाबिलो कंदी। ॿियनि जे कुल्हनि ते चढ़ी सियासत कंदड़नि खे हू इहो ई चवंदो त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। मीडिया ते हलंदड़ ड्रामे जो जवाबु अवाम 8 फ़रवरी ते ॾींदो। हिन भेरे कराची जूं समूरियूं सीटूं खटण जी उमेद आहे। वफ़ाक़ खे बचाइण वारी वाहिद पार्टी पीपल्स पार्टी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त भुट्टो रेफरेंस शुरू थियण ते हू चई सघनि था त कर्ज़ लाहे छॾियो आहे। पाकिस्तान अमीर मुल्क आहे, पर मसइलो इस्लामाबाद में वेठल सोच जो आहे। इस्लामाबाद वारनि खे नज़र नथो अचे त ग़रीब कीअं थो सुम्हे। अवामी मसइला सिर्फ़ सियासतदाननि खे नज़र ईंदा आहिनि। थोरो सब्र करियो, हू पाकिस्तान खे ठाहींदा ऐं तरक़ी वठाईंदा। सुञाणप कार्ड गैर क़ानूनी तौर जारी करण वारे केस में वॾी अघ भराई। अफ़गान शहरियुनि खे जाली कार्ड ठाहे ॾियण में मुलविस नादरा जा 4 ऑफिसर FIA हथां गिरफ़्तार। जवाबदारनि में मोहम्मद ताहिर, अदनान अमार, मोहम्मद आमिर ख़ान ऐं मोहम्मद तैयब शामिल। FIA इख़्तियारनि जो चवणु आहे त जवाबदार मज़दूर तबिके ऐं नशे जे आदी माण्हुनि खे पैसनि जी लालच ॾेई अफ़गान शहरियुनि जो वारिद या वेझो माइट ज़ाहिर कंदा हुआ। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी अडियाला जेल मां आज़ादी बाद ॿीहर गिरफ़्तार। पंजाब पुलिस PTI अॻवान खे GHQ हमले केस में जेल ॿाहिरां हिरासत में वठी छॾियो। पार्लियामेंट सुप्रीम कोर्ट खे रेगुलेट करण जो इख्तियार रखे थी। प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून बाबति सुप्रीम कोर्ट जो तफ़सीली फ़ैसिलो जारी। फ़ैसिले में चइबो आहे त आइन पार्लियामेंट खे प्रैक्टिस एंड प्रोसीजर बाबति कानून साज़ी जो मुकमल इख्तियार ॾिए थो। आर्टिकल 184(3) जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील जो हक़ ॾियण वारे कानून जी शिक ते 6 जजनि इख़्तिलाफ़ कयो। 6 जी भेट में 9 जजनि अक्सर सां कानून बणिजण बैदि अपील जो हक़ आइनी करार ॾिनो। अपील माज़ी जे केसनि ते लागू थियण वारी शिक खे कलअदम करार ॾिनो वञे। अपील जो हक़ माज़ी खां ॾियण वारी कानूनी शिक जे 8 जजनि मुख़ालफ़त कई। कानून सां को बि बुनियादी हक़ मुतासिर नथो थिए। एक्ट इंसाफ़ ताईं पहुच ऐं बुनियादी हक़ यकीनी बणाए थो। प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून ख़िलाफ़ दरख़्वास्तूं रद्द कयूं वञनि थियूं। सिंध समेत सॼे मुल्क में उम्मीदवारनि जे नामज़दगी काग़ज़नि जी छंड छांड जो सिलसिलो 3 ॾींहं बि जारी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी NA 127 लाहौर लाइ नामज़दगी काग़ज़नि ते एतिराज़ दाख़िल। नून लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जी PP 80 सरगोदा वारनि नामज़दगी काग़ज़नि ते एतिराज़ दाख़िल कया विया। शाज़िया मरी, मंजूर हसान, ग़ुलाम अहमद बिलौर ऐं समर हारून, जाफ़ा बहाल, असद महमूद, जावेद हाशमी, आमिर मक्सी, मुराद अली शाह, मखदूम जमील तबान, डॉक्टर इब्राहिम जतोई, सोहराब सरकी ऐं सिंधु नवाज़ घांगरो जाफ़ा मंज़ूर किया विया। पाकिस्तान पारां फ़तह 2 मिसाइल जो कामयाब तजुर्बो। ISPR जो चवणु आहे त फ़तह 2 मिसाइल टारगेट खे 400 किलोमीटरनि ताईं निशानो बणाए सघे थो। फ़तह 2 मिसाइल जदीद तरीन नेविगेशन सिस्टम सां लैस आहे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट में चाइल्ड लेबर जो नोटिस वरितो। मकानी खाते जे सेक्रेटरी खे सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट ख़िलाफ़ जांच करण जी हिदायत। वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर जो चवणु आहे त ॿारनि खां सफ़ाई सुथराई ऐं कचिरो खणण जो कमु वरितो पियो वञे। जेकॾहिं सॉल्ट वेस्ट या ठेकेदार चाइल्ड लेबर में मुलविस निकितो त सख़्त कार्रवाई कई वेंदी। कराची पुलिस चीफ ख़ादिम हुसैन रिंद चयो आहे त नए साल जी ख़ुशीअ में हवाई फायरिंग कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। फायरिंग कंदड़नि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। मथनि क़त्ल जी FIR दाख़िल कई वेंदी। जंहिं इलाइक़े में हवाई फायरिंग थिए, शहरी उन जी वीडियो रिकॉर्ड करे मोकिलीनि, जीअं फायरिंग कंदड़ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे।
इसराइल जी गज़ा ते बमबारी में 241 फ़लस्तीनी शहीद, शहीदनि जो अंग वधी 20,915 थी वियो। 54,918 फ़लस्तीनी शहरी ज़ख़्मी। फ़लस्तीनी बेड़ाक तंज़ीम अल क़स्साम ब्रिगेड जो चवणु आहे त उत्तर ग़ज़ा में दाख़िल इसराइली जीप खे तबाह कयो वियो ऐं कुझु इसराइली फ़ौजी बि मारिजी विया आहिनि। कंदरकोट वेझो ॻोठ अली मोहम्मद भयो में ज़मीन में पूरल बारूदी मवाद फाटण सबबि 2 धनार हयाती विञाए वेठा, 2 ज़ख़्मी। हयाती विञाईंदड़नि में एक्वियन वेलनि जो ज़ोहेब ऐं आकाश भयो शामिल। ॻोठाणनि जो चवणु आहे त बारूदी मवाद ज़मीन में पूरल हो, मींहं जो पेर लॻण सबबि फाटी पियो। हैदराबाद जे हाला नाके वारे इलाइक़े में कार इल्ज़ाम हेठि नारी क़तल, इकरा गोलियुनि जो खाज बणिजी वई, संदसि मड़ इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि।